अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ है। ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैन। दोस्तों ॻाल्हि कंदासीं दौलाब जी टी किस्त जे बारे में। त उन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों तव्हां ॾिठो त राज़न ऐं मुराद वारनि जे विच में जेका जंग छिड़ी चुकी आहे, उहा जंग ख़तरनाक हद ताईं वधंदी पई वञे। ओॾो शाहनवाज़ ख़ान वारनि राज़न खे घुरायो आहे, पर राज़न प्लान ठाहे ककर खे चयो आहे त अवां मुराद खे जेको आहे क़तल कंदो। ही प्लान जेको जोड़ियो वियो आहे, हिन प्लान में केतिरो कामयाब वञे थो राज़न, ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ शाहनवाज़ ख़ान हिन प्लान खे कॾहिं बि कामयाब करण न ॾींदो। हू शाहनवाज़ ख़ान ते ज़ोर रखंदो त अव्हां मुराद खे घुरायो, पर हू मुराद खे न घुराईंदो, छो त शाहनवाज़ ख़ान खे ख़बर आहे त ककर पहिरें बि हीअ जेको मसइलो करे चुको आहे। राज़न वारा जेके आहिनि उहे ख़तरनाक माण्हू आहिनि। ईअं न थिए त उन्हनि जो नुक़सानु करे वठनि। मुराद वारनि खे उहो पंहिंजो टाइम अलहदा वठंदो, जंहिंजे करे हिननि जो प्लान जेको आहे नाकाम थी वेंदो। होॾां मुराद वारनि ते DSP चढ़ाई कंदो, कुझु उन्हनि जा माण्हू गिरफ़्तार करे सघे थो, पर शाहनवाज़ ख़ान हुनखे सख़्ती सां रोकियो आहे त हिन मामले खे मां हैंडल कंदुसि, छो जो अव्हां उन्हनि ते अटैक कयो था। उन जे नतीजे में हू हितां रूपोश थी वञनि था, हू ॾोहारी थी सघनि था। पर हीउ जेको ड्रामो आहे, उन जे करे हुननि हिन ते अटैक कयो आहे त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा जेके हितां रूपोश थियण में उहे रूपोश थी वेंदा, ऐं रूपोश थियण खां पोइ हू ॿेलो वसाईंदा। ऐं होॾां जेको मंसूर ख़ान आहे, मंसूर ख़ान हाणे सोच में आहे त मूंखे छो जेको आहे हिरासां कयो पियो वञे, मूं ते हमिलो कयो पियो वञे। ऐं साइण उनखे रोके थी। सना रज़ा जेका आहे साइण जे हिन करेक्टर में अचे पई। सना रज़ा जो हिकु तमामु ज़बरदस्त करेक्टर आहे, पर उते गुल हसन सूमरो जेको DSP जो करेक्टर करे पियो, ऐं हैदर चाचड़ जेको SHO जो करेक्टर करे पियो, इहे तमामु ज़बरदस्त करेक्टर आहिनि। गुल हसन सूमरो जो तमामु ज़बरदस्त करेक्टर आहे। गुल हसन सूमरो घणे अरसे खां पोइ जेका हुन एंट्री कई आहे, तमामु बहितरीनु एंट्री कई आहे। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे गुल हसन सूमरो जेको DSP जो करेक्टर आहे उहो हिननि ते रेड कंदो। होॾां साइण रोके थी मंसूर ख़ान खे त अव्हां जो होॾे वञणु सुठो न आहे। हू चए थो त मां पंहिंजी जाइदाद खे कीअं छॾे ॾियां, अगरि मां हुते न वियुसि त माण्हू मूंखे छा चवंदा, मां पंहिंजी जाइदाद छॾे ॾियां। पर असुल में ही जाइदाद जो चक्कर न आहे। असुल में उहा छोकिरी अणॼाण छोकिरी आहे, जंहिं वटि हिन जो नंबर त आहे, पर न हुनखे इहा ख़बर आहे त हुन छोकिरी जो नालो छा आहे, न इहा ख़बर आहे त हू छोकिरी कंहिंजी धीउ आहे। ऐं इतफ़ाक़नि जेको मिलणु थियो हुयो, ऐं उन मिलण खां पोइ हू वॾो परेशान आहे। हीअ जेके हमला थियनि पिया, कुझु जाइदाद जे करे, पर कुझु उन छोकिरी जे करे बि थियनि पिया। उन जे करे मंसूर ख़ान पंहिंजी जान जोखे में रखी उन ॻोठ ॾांहुं ज़रूरु वेंदो, ऐं ॿनियनि जो बहानो हूंदो, पर हीउ जेको हूंदो छोकिरी सां मिलण जो बहानो हूंदो। ऐं हीउ वॾो ज़बरदस्त किस्सो आहे। अव्हां ड्रामो जॾहिं ॾिसंदव अव्हांखे ख़बर पवंदी वेंदी। हाणे हीउ ड्रामो ॾींहों ॾींहुं दिलचस्प थींदो थो वञे। अव्हां हिन जी हर किस्त ॾिसो पिया, हर किस्त में तमामु घणो मज़ो अचे पियो। ऐं होॾो मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जल्लाद फिल्म जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा कंप्लीट थी चुकी आहे। जल्लाद फिल्म जल्दी ऑन ईयर कई वेंदी। हिकु तमामु ज़बरदस्त फिल्म आहे, हिन में नवाण आहे, हिन फिल्म में एक्शन आहे, प्यार आहे, मोहब्बत आहे, दर्द आहे। ऐं हिन फिल्म में तक़रीबन
कोशिश करे का कमी न छॾी वई आहे। हिन फिल्म जो जेको मुंहिंजो गीत आहे सिरैकी गीत, तव्हां ॿुधंदव तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो, छो त जॾहिं ही गीत रिकॉर्ड थिए पियो जेके बि वेठा हुआ उन्हनि ते वजत तारी करे छॾियईं। कयूम जी आवाज़ में आहे, मां उहो यूट्यूब ते रखंदुसि, पर ही फिल्म जॾहिं ॾिसंदव तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। ऐं दौलाब ड्रामो हिन जी जेका व्यूअरशिप आहे, मूंखे हैरत आहे त एॾी जल्दी में एॾी व्यूअरशिप सोचे बि नथो सघिजे। मूं बि ड्रामा ॿिया ॾिठा आहिनि ॿियनि चैनलनि जा, त 2-3 हज़ार बि व्यूज़ नथा खणी सघनि, ऐं हिन जी किस्त मूं राति ॾिठी 40,000 ताईं पहुतल हुई पहिरीं किस्त। ऐं इनशाला हीअ ड्रामो कामयाबी जे बुलंदनि ताईं पहुचंदो, ऐं अव्हांखे जंहिंजो इंतज़ारु हुयो उहो ड्रामो हली चुको आहे। उनजो हाणे 3 स्पेल जल्द रिकॉर्ड थींदो। इन ते पंहिंजे अलीअ संचड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो, ऐं इंतज़ारु कयो मुंहिंजी फिल्म जल्द ईंदी। त अल्लाह हाफ़िज़।